सच्चिदानंद परधामा अज सच्चिदानंद परधामा व्यापक विश्व रूप भगवान व्यापक विश्व रूप भगवान तेहि धर देह चरित कृत नाना तेहि धर देह चरित कृत नाना एक अनीह अज अरूप अनामा अज सच्चिदानंद भगवान अज सच्चिदानंद भगवान बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत ता सभिनी जो स्वागत आ हिन राम कथा जे सत्संग में। श्री रामचरितमानस गोस्वामी तुलसीदास विरचित जंहिंते पंहिंजे सत्संग जो क्रम हली रहियो आहे। वरी उन ट्रैक ते अचूं। तुलसीदास वंदना कंदे कंदे उन निराकार परमात्मा जी व्याख्या में पहुची वियो। छो त प्रसंग पियो हले कविता जे बारे में। सुठी कविता तुलसीदास चयो कि उहा ई सुठी कविता आहे जंहिंमें राम यश हुजे, जंहिंमें भगवान जो जस हुजे, उहा ई सुठी कविता। तो उन ज़माने में इहा घोषणा करण ॾाढी वॾी ॻाल्हि हुई। उन ज़माने में काशीअ जा पंडित, संस्कृत जा विद्वान ऐं संस्कृत भाषा ई हलंदी हुई ऐं वेदनि खे मान्यता प्राप्त हुई। सिर्फ़ वेद ई सर्वोपरि आहिनि ऐं उपनिषद या ॿिए। उन ज़माने में तुलसीदास तो चए भई मुंहिंजी कविता में कोई हुअ कान्हे जेके ॻाल्हियूं हुजणु खपनि, नियम नीति
पर राम जो यश हिन में आहे, त जिते राम यश आहे, भगवान जो जस आहे, उहा भली कहिड़ी बि भाषा में हुजे त बि सुठी लॻंदी आहे। त इहा ॻाल्हि अॼु त स्वीकार थी वञे, छो त माण्हुनि खे टाइम आहे बि कोन वेद पढ़ण जो या उपनिषद पढ़ण जो। पर उन ज़माने में माण्हुनि खे टाइम हो त उहे चवंदा हुआ कि इहा ॻाल्हि वेदनि में किथे लिखियल आहे। तॾहिं तुलसीदास उहो जिक्र करे थो, तहां वेद असकारन राखा, भजन प्रभाव भांति बहुभाषा। वेदन में भी कंहिं न कंहिं रूप में भजन जो प्रभाव लिखियल आहे, ऐं इहा ॻाल्हि सभिनीनि स्वीकार कई। ॾिसो, चाहे ज्ञान वारा भी हुजनि, ज्ञान मार्गी, ज्ञान जो सत्संग चले भी न, सच में ज्ञान जा हुजनि, उहे भी इहो त चवंदा आहिनि न कि परमात्मा असांजो पिता आहे, असां उहो अंशी आहे, असां अंश आहियूं। माना कुछ भेद त आहे, कुछ न कुछ त हू फ़र्क़ु रखंदा आहिनि न ब्रह्म ऐं जीव जो। त जिते फ़र्क़ु अची वियो, भेद अची वियो, उते भजन अची वियो। कंहिं न कंहिं रूप में उन्हनि ज्ञानीअ भी उन निराकार जा गुण त ॻाया ई आहिनि। भली निराकार मञियो आहे परमात्मा खे, पर कंहिं न कंहिं रूप में उन भजन कयो आहे। वेदन में वर्णन आहे, जिते प्रेम आहे उते भजन आहे, जिते श्रद्धा आहे उते भजन आहे। कंहिं उहो नंढो रूप आहे भजन भाव जो। त ज्ञानी भी, हाणे जलेबियुनि जी ॻाल्हि अगरि खणो त इन्हनि में सभु गुण आहिनि। श्रद्धा भी, पर दादीअ जे लाइ, पंहिंजी दादी गुरुअ जे लाइ श्रद्धा भी, उन लाइ प्रेम भी, उन लाइ अहोभाव भी त आहे न। द्वैत त आहे न, अद्वैत त आहे ई कोन किथे। उहो ई भजन जो रूप आहे। त वेदन में त प्रार्थनाऊं प्रार्थनाऊं भरियल पयूं आहिनि। प्रार्थना उन परमात्मा सां कि असांखे स्वास्थ्य ॾे, असांखे लंबी उमिरि ॾे, असांखे बल ॾे, असांखे कर्म करण जी शक्ति ॾे, प्रेरणा ॾे। त कंहिंखां घुरी वई आहे? उन परमात्मा खां। त माना इहो भी भजन आहे, प्रार्थना ई भजन आहे। त तुलसीदास चए थो भरियल त आहे वेद, वेद भी भरियल आहिनि भजन सां, पर ॿिए तरीक़े सां उते आहे वर्णन। भजन प्रभाव भांति बहुभाषा, तहां वेद असकारन राखा। हाणे वेदन ताईं पहुची वियो तुलसीदास, ॻाल्हि सां ॻाल्हि खे जोड़ींदो। हाणे वेदन में जेको वर्णन आहे, पोइ वरी उपनिषद निकिता। वेदन जा वाक्य आहिनि अद्वैत जा, अहम ब्रह्मस्मि, तत्वमसि। अद्वैत माना हिकु ई तत्व आहे कुल, ॿियो तत्व सत्य हिकिड़ो ई आहे। त उहो हाणे ज्ञान जो वर्णन थो करे तुलसीदास, थोड़ो सो ज्ञान जो, परमात्मा जो जिक्र। ॿई उन जा रूप प्रकट थो करे तुलसीदास, हिकु निषेधात्मक ऐं हिकु विधेयात्मक। निषेधात्मक कि परमात्मा ही बि कोन्हे, ही बि कान्हे, ही बि कान्हे, ऐं विधि माना ही बि आहे, ही बि आहे, ही बि आहे। हिकु आहे सम्झो निर्गुण, ॿियो आहे सगुण वर्णन। एक परमात्मा जो वर्णन, जेको ब्रह्म जंहिंखे चयो वियो आहे, एक उहो हिकु आहे। हाणे हिक जो अर्थ छा आहे? गुरु नानक बि चयो आहे कि प्रभु परमात्मा हिकु ई आहे, एक ओंकार।
एक जो अर्थ इहो आहे कि ॿियो कुछ आहे ई कोन उन जे अलावा, उन जे टक्कर जो ॿियो कोई कान्हे, उन जे बराबरीअ जो ॿियो कोई कान्हे। इन करे उहो निर्भय बि आहे, उनखे कंहिंजो भय कान्हे, कंहिंखे जवाब बि कोन्हे ॾियणो। उहो हिकु तत्व आहे, अनंत विशाल ऐं सभिनि खां परे। हाणे इहो वरी कीअं परे? जीअं माइक आहे, माइक मूंखां परे आहे। परे जो अर्थ दूर न समझिजो, परे जो मतलब अलॻि, परे। अखियूं ऐं माइकनि में डिस्टेंस आहे। अखियूं माइक कोन्हनि, पर अखियुनि खे ज्ञान आहे माइक जो, पर माइक खे ज्ञान कान्हे अखियुनि जो, है न? त ही जड़ आहे ऐं अखियूं चैतन्य आहिनि। अखियूं दृष्टा आहिनि, दृष्टा। ठीकु आहे। हाणे अखियुनि खे अगरि ॾिसणो हुजे त आईने जे साम्हूं बीहणो पवंदो। त आईने में जेको असां ॾिसंदा आहियूं उहे ओरिजिनल अखियूं कान्हनि, उहो प्रतिबिंब आहे हिननि अखियुनि जो। त असां बुद्धीअ जो इस्तेमालु कंदा आहियूं अखियुनि खे ॾिसण लाइ। हलो, बुद्धि परे थी वई अखियुनि खां। बुद्धि जेका आहे सा अखियूं कान्हनि, पर बुद्धीअ खे अखियुनि जो ज्ञान आहे। अखियूं अलॻि थी वयूं। हाणे बुद्धि जेका आहे असांखे ज्ञान आहे बुद्धीअ जो, असांखे, पर बुद्धीअ खे असांजो ज्ञान कान्हे, छो त असां बुद्धीअ खां बि परे आहियूं। ऐं हिते घणी दफ़ा चर्चा थी आहे। ॾिसो, ज्ञान सम्झणु सवलो आहे। मां तव्हांखे सम्झायां, अद्वैत सम्झायां तव्हांखे, सरल आहे, पर स्वीकार करणु ॾुखियो आहे। सम्झण खे तव्हां छा वॾी ॻाल्हि था सम्झो छा? या मां सम्झाए वठां तव्हांखे ऐं तव्हां सम्झी वठो, इनखे वॾी ॻाल्हि त न सम्झिजो। जलेबियूं वायूं फेसबुक वारनि खे थो चवां, ही इन सम्झण खे ऊंची अवस्था समझी वठंदियूं आहिनि कि हमने प्राप्त कर लिया, तिरुपत हो गए, ऊंचा ज्ञान आ गया। किथे आयो ऊंचो ज्ञान? केवल सम्झण सां ई। पर सम्झण जी बि कुझु वैल्यू आहे। सम्झ में अची वञे त बि सुठो, कॾहिं न कॾहिं स्वीकार कंदो माण्हू, मथां समय रहते स्वीकार करे वठे कि मां हिननि सभिनि खां परे आहियां। हाणे कि मां नओं ॻोल्हे आयो आहियां प्रयोग। थी सघनि त जलेबियूं बि करे ॾिसनि, उन्हनि खे शौंक़ु आहे ज्ञान जो, ज्ञानी सॾाइण जो। प्रयोग इहो आहे। अॼु ताईं इहो ई चयो वियो न कि मां शरीर न आहियां। इहो प्रयोग करे ॾिसो, मां बि चयो आहे। हाणे प्रयोग करे ॾिसो कि मां शरीर आहियां। तव्हां चवंदा छा थो सेखारे? करे ॾिसो। हिते उहो कहिड़ो कमु आहे पाण खे? हिते ई तव्हां महसूस कयो मां शरीर आहियां, मां ये देह आहियां, मां ये हथ आहियां। कयो, मां वेठो आहियां, मां हथ आहियां, मां ही पेर आहियां। आहियां न आहियां नथो चवां, छो त चओ ई था न, सभु संसार पियो थो चए न कि मां शरीर आहियां, मां ही आहियां सभु कुझु। त थोरो डीपली स्वीकार कयो, डीपली कयो स्वीकार कि मां शरीर आहियां, मां देह आहियां। हलो, हींअर नथो थिएव शायदि, या कयो बि पिया था, मां बि पियो थो कयां, सम्झण सायो करे चेष्टा कि मां शरीर आहियां। त ख़बर अथव छा थो थिए मूंखे? मां सच में शरीर खां अलॻि पियो थो महसूस कयां। तव्हांखे अलाए छा थो थिए महसूस? इहो चेष्टा करण में कि मां शरीर आहियां, ही मां हथ आहियां,
ही चेहरो मां आहियां, पर ओॾी महिल ई इहो मूंखां अलॻि थो थी वञे। तव्हां सां थिएव थो ईअं, या उनखे पिया था सम्झो मां आहियां? हा, तव्हां करे ॾिसिजो फुर्सत में कि मां देह आहियां, पर हल्को फुल्को न, हल्को फुल्को त कयूं ई पिया था न। मां इहो ई तो चवणु चाहियां, हल्को फुल्को त कयूं ई पिया था, मां कमला आहियां, हल वधीक किथे नोट कयो आहे कि मां देह आहियां। जंहिं ॾींहुं माण्हू सच में महसूस कंदो न मां देह आहियां, मां शरीर आहियां, ओॾी महिल ई शरीर खां अलॻि थी वेंदो, महसूस कंदो पाण खे। छो त मां देह आहियां, हिन में मां अलॻि त हले ई पियो थो न, देह अलॻि हले, हूअं ध्यानु नथो वञे, हीअं ध्यानु वञे थो कि मां देह आहियां, पोइ ध्यानु वञे बि थो, पोइ महसूस थो थिए न यार मां हथ त मां कोन आहियां, पर जोरीअ चऊं था कि मां आहियां, तॾहिं बि महसूस थिए थो मां कोन आहियां। जलेबियूं अगरि इहो करे वठनि प्रयोग, त सच में ज्ञान प्राप्त थी वेंदा आहिनि, सत्य उपलब्ध थी वेंदा आहिनि। हाणे जेका ॻाल्हि स्वीकार असां कई कान्हे कि मां देह आहियां, पर व्यवहार उन ई अनुसार पिया था कयूं सॼे जीवन जो, देह खे खणी करे ई, पर कॾहिं ढंग सां देह खे स्वीकार बि कोन कयो आहे कि मां देह आहियां। इन खे चइबो आहे माया। असां विच में भ्रम में पिया था जियूं, न को देह खे खुदि पिया था सम्झूं कि मां देह आहियां, न को देह खां अलॻि पिया था सम्झूं। इन खे चइबो आहे उलझल माया, भ्रम। उन में असां चक्कर पिया था काटियूं, जीवन हलियो थो वञे सवारण में, सिंगारण में, उहो तत्व रहिजी थो वञे। त हाणे इहो असांजो नंढड़ो हिकु परिचय आहे कि मां केरु आहियां, मां शरीर खां परे आहियां, कंहिं बि तरीक़े सां महसूस थिए, इहो असांजो नंढो परिचय। परमात्मा जो परिचय छा आहे? उहो बि सभिनीनि खां परे। सिधी सही ॻाल्हि आहे कि जंहिं सॼो ई ठाहियो उहो हिन संसार खां त अलॻि हूंदो। जंहिं जगत ठाहियो उहो ही त न हूंदो, उहो कारण आहे, ऐं जगत कार्य आहे। कारण वॾो थींदो आहे, कार्य नंढो हूंदो आहे। कुंभर मटको ठाहींदो आहे त कुंभर वॾो थी वियो ऐं मटको नंढो थी वियो। त हेॾो वॾो जगत जेको आहे, ही दृश्यमान जगत, हिन में 5 ॻाल्हियूं आहिनि। हिन जगत में मां जलेबी नथो ठाहिणु चाहियां, मां तव्हांखे ॿुधायांव थो ज्ञान चइबो कंहिंखे आहे, छो त प्रसंग आयो आहे। जलेबियुनि खे बि लॻे कि भाई कथा केवल कथा कान्हे, हिन में ज्ञान बि आहे। 52 वटि ज्ञान आहे, टिकाणनि में भी ज्ञान आहे। 5 शयूं आहिनि हिन संसार में, दृश्यमान जगत में। पहिरियों आहे रूप, हिन जगत जो रूप आहे, असांखे नज़र अचे थो। ॿियो नाम, हर शइ जो हिकु नाम आहे। हिन जो नालो आहे माइक, हिन जो नालो आहे बाजो, हर शइ वस्तुअ जो नाम आहे। टियों आहे गुण, माइक जो कमु कुझु आहे, गुण आहे कोई, बाजे जो कोई गुण आहे, गुलाब जो बि गुण आहे, खुशबू। चौथों आहे हिन जगत में देश, देश जो अर्थ आहे स्थान, जगह, स्पेस, स्पेस आहे। 5 आहे समय, काल। ये 5 शयूं हिन जगत में आहिनि। हाणे जेको परमात्मा आहे, ठाहिण वारो जेको ब्रह्म आहे, जेको कारण आहे, जंहिंमां ही जगत ठहियो आहे, उहो उन में ही 5 शयूं त न हूंदियूं,
हू उन्हनि खां अलॻि हूंदो न, त छा चऊं, हूअ अरूप आ, हू अनाम आ, हू अगुण आ, हू अदेश आ, ऐं हू अकाल आ। तुलसीदास इहे नाला लिखिया आहिनि, अनीह अरूप अनामा, अज सच्चिदानंद पर धामा। इहो निराकार परमात्मा, निर्गुण निराकार परमात्मा। ऐं महसूस कीअं थिए, कीअं महसूस थींदो, अनुभव में ईंदो, महसूस त कोन थींदो। अनुभव थी सघे थो इहो ई, जीअं मां चयो कि पाण खे सम्झो भाई मां केरु आहियां, देह खे ई सम्झो मां देह आहियां, या बुद्धीअ खे मां, बुद्धि मूंखां अलॻि आ, बाक़ी जेको बचे उहो मां आहियां। मन मूंखां अलॻि आ, वीचार मूंखां अलॻि आहिनि, बाक़ी जेको तत्व बचे थो उहो त उन में का हुआ बि कान्हे, न रूप आ, न रंग, न नाम, न गुण, पर आहे। ऐं उहो अनंत अजर अमर तत्व आहे। असां स्वरूप सां अमर अजर आहियूं, अनंत भी आहियूं। हाणे इहो ॿुधायो, प्रभु परमात्मा आहे अनंत, ही जेको आहे सॼो विश्व उनजो हिकु रूप आहे सम्झो। जीअं असांजो शरीर आहे, चवंदा आहियूं न कि आत्मा अलॻि आहे, हिन शरीर में आत्मा आहे पंहिंजी पंहिंजी हर कंहिंजी, तीअं ई सॼो जगत परमात्मा जो शरीर सम्झो, ऐं उनखे जेका अंदरि समायल आहे उहो आत्मा परमात्मा आहे, ब्रह्म। हाणे उहो नंढो हूंदो या वॾो हूंदो जगत खां, परमात्मा वॾो हूंदो न, कारण वॾो ई हूंदो न। त ही जेतिरो बि ब्रह्मांड ॾिसो था, वैज्ञानिकनि जेतिरी खोज कई आहे कि ये पृथ्वी, ही सौर मंडल, ही आकाश गंगा, ब्रह्मांड, हे ब्रह्मांड, अनेक ब्रह्मांड मिली करे ही अलाए छा नालो रखियो अथनि, जेसि ताईं पहुची सघिया आहिनि, पोइ ख़बर कान्हे अलाए छा आहे। त ब्रह्म जेको आहे इन खां वॾो हूंदो, जेको इन खां अलॻि आहे, परे आहे, जंहिंमां सभई प्रगट थियो आहे संसार, त उहो केतिरो वॾो हूंदो ब्रह्म, उनखे चइबो अनंत। अनंत स्वीकार कयो था न परमात्मा खे। त हाणे इहो ॿुधायो, अनंत ॿ थींदा आहिनि छा? अनंत ॿ थी सघनि था? अनंत माना हिकु ई। त इन करे चयो वियो एक, अनंत एक। एक अनीह अरूप अनामा, एक अनीह
तुलसीदास उन ब्रह्म जी व्याख्या कंदे चए तो एक अनीह, अनीह माना इच्छा रहित, चेष्टा रहित। हुनखे न को का इच्छा है परमात्मा के, न को का चेष्टा आहे, न को हुन जी का समस्या है। असां जूं आहिनि जीवन जूं समस्याऊं, इच्छाऊं भी आहिनि, चेष्टाऊं भी आहिनि, अवस्थाऊं भी आहिनि। बाल जवानी और बिरध फुन तीन अवस्था जान। परिस्थितियूं आहिनि, सुख दुख आहे, हानि लाभ आहे, जीवन मरण आहे। असांखे कुछ ठीक करणो आहे, कुछ ठीक आहे त खुशी करणी आहे। हुनखे परमात्मा के इहो कुछ भी झंझट कान्हे। हू बिल्कुल अलग आहे, अनीह आहे, अरूप आहे, अनाम आहे। अनाम जो अर्थ इहो अथव कि उनखे कोई विशेषण भी कोन्हे। वो हिते विशेषण लॻंदा आहिनि न, भगवान जी, दीदी जी, भैया जी, मैया जी, बाबा जी। हुनखे कोई न, जेको निर्गुण परमात्मा है, कोई नाम उनजो कोन्हे। अज उनजो कोई जन्म कोन थींदो आहे। अजन्मो आहे, न कॾहिं उनजो जन्म थियो आहे, न मृत्यु थी आहे, पर आहे, आहे, आहे। जीअं ही माइक आहे, ही बाजो आहे, ठीक आहे। हिन माइक जो गुण अलग आहे, बाजे जो गुण अलग आहे। माइक जो नाम अलग आहे, बाजे जो भी नाम अलग आहे। ॿिए भी ॻाल्हियूं अलग अलग आहिनि, पर ॿई आहिनि। इहा ॿिन्हिनि में समानता आहे। आहे त जेको आहे या न, जिते भी आहे अखर, उनखे चइबो आहे सत्य, ऐं उहो ई आहे परमात्मा। तो माना माइक ऐं बाजो भी जेको आहे अखर आहे, इन्हनि जो अस्तित्व आहे, उहो आहे परमात्मा। तो केॾो सूक्ष्म हूंदो उहो आहे। न हिननि अखियुनि सां नज़र ईंदो, न कननि सां ॿुधण में ईंदो। भई जंहिंजो इंद्रिय जो जहिड़ो कमु हूंदो उहो ई कराईंदी। अखियूं ॾेखारींदियूं दृश्य, पर अखियूं सूंघाए कोन सघंदियूं का शइ। कोरोना में सूंघण जी शक्ति हली वई माण्हुनि जी, त अखियुनि खे चवनि हा न, तूं ई मदद कर, सूंघाए थोड़ो। अखियूं चवंदियूं असांजो इहो विषय कान्हे। त जॾहिं अखियूं सूंघाए नथियूं सघनि, छो त पंहिंजे डिपार्टमेंट खां ॿाहिरि वञी नथी सघे, त परमात्मा किथां ॾेखारींदी? उहो अखियुनि जो विषय आहे ई कोन। त इन करे परमात्मा जो विषय आहे, उन सां ई ॾिसणो पवंदो, पंहिंजे खुद मां ई, पंहिंजे हुअण मां ई। हाणे असां माण्हुनि खे केॾियूं चाहनाऊं हूंदियूं आहिनि, केॾियूं इच्छाऊं हूंदियूं आहिनि। त हिकु ॻाल्हि यादि रखिजो,
परमात्मा खे हिक बि इच्छा कान्हे तॾहिं हू परमात्मा आहे। असांखे ॾाढियूं सारियूं इच्छाऊं आहिनि त उन करे असां परमात्मा खां दूर था थी वञूं। जेतिरियूं इच्छाऊं घटि ओतिरो परमात्मा जे नज़दीक, माना सम्झो पंहिंजे नज़दीक। जेतिरियूं इच्छाऊं घटि, जेतिरियूं घटि बंधनकारी कामनाऊं ओतिरो पंहिंजे नज़दीक। अनीह हिनखे चइबो आहे। गुरु नानक वारी बि परिभाषा हिन में थी अचेव, इक ओंकार सतनाम कर्ता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी। हिते अज तो चयो वञे। सच्चिदानंद, सच्चिदानंद में 3 अखर आहिनि, सत्य चित आनंद। हाणे जलेबियूं त चवंदियूं आहिनि असांजो पेटेंट आहे इहो, असांजे अलावा ॿियो कोई यूज़ करे ई नथो सघे इहे अखर, जबकि ख़ुदि चोरी करे आयूं आहिनि। ऐं चोरी बि ढंग जी त कनि हा, आधो अधूरो माल खणी आयूं आहिनि। शुद्ध अखर त खणी अचनि हा, कुझु बि मिलावट करे हलाइनि पिए थियूं। हिकु त चोरीअ जो माल, वरी मिलावटी। तॾहिं त जलेबी चवंदा आहियूं असां। इहे चवनि सत्य चित आनंद, ॼण हिननि जे घर जो अखर हुजे इहो। ऐं ॿुधण वारियूं बि चवनि ऊंचा ज्ञान आहे। सत्य जो अर्थ आहे अस्तित्व। इहो परमात्मा जो गुण आहे। हू सदाई कायम रहण वारो आहे, सदाई रहंदो, अस्तित्व आहे उनजो ई सत्य। चित्त जो अर्थ आहे कि महसूस करण, अनुभव करण। इहो ॿियो गुण आहे परमात्मा जो। ऐं टियों आनंद। हर कोई तो चाहे आनंद, पाण सभु चाहींदा आहियूं सचो आनंद, प्रसन्नता। इहो बि परमात्मा जो गुण आहे। त सच्चिदानंद परधामा, हुनजो जेको धाम आहे, हुनजो जेको निवास आहे, उहो परे आहे, अलॻि आहे, हिन जगत खां अलॻि। हाणे विधेयात्मक गुण, व्यापक। परमात्मा व्यापक आहे, असांजी जगत में ई आहे, समायल आहे। माण्हू चवनि परमात्मा है तो कहाँ है, दिखाओ। त हुनखे इहो ई चइजेसि कि तूं पहिरीं पंहिंजी बुद्धि ॾेखार। तोखे बुद्धि आहे न, तूं चई थो न मां समझदार आहियां, बुद्धि अथई न, ॾेखार बुद्धि किथे आहे। छा जवाबु ॾींदो? चवंदो कान्हे बुद्धि। ईअं चवंदो मूंखे बुद्धि कान्हे, चवंदासीं पोइ त कमु थी वियो असांजो। बुद्धिहीन सां छा ॻाल्हायूं, बुद्धिहीन सां, जंहिंखे बुद्धि न आहे। अगरि अथई त ॾेखार। बुद्धि नथो ॾेखारे सघीं, तूं बुद्धि ॾेखार त असां तोखे परमात्मा ॾेखारियूं। हू आहे, व्यापक आहे, विश्व रूप। जीअं मूं चयो सॼो विश्व उनजो रूप आहे, उन परमात्मा जो। पर कहिड़े हिसाब सां? जीअं मूं चयो न आहे। हिन माइक में जेको आहे तत्व आहे न, उहो परमात्मा जो अंश आहे। बाजो आहे, बाजो त नाशवंत हूंदो, पर आहे जेको आहे उहो परमात्मा जो आहे। मां आहियां ईअं चवंदा आहियूं, मां। इहा मां असांजी आहे ख़ुदि जी, पर आहियां हुनजी आहे। आहियां माना हू आहे उहो। अगरि इहा मां हटी वञे न त बसि हू वञी बचे। आहियां चइबो न, सिर्फ़ु मां जे बिना आहियां, बिना अहंकार जे आहियां, त उहो ई आहे परमात्मा। त उहो विश्व रूप, सॼो जेको विश्व आहे उन परमात्मा जो ई रूप आहे। भगवान आहे उहो, भगवान आहे। हाणे तो अचे पॉइंट ते तुलसीदास। ॾिसो, हिकिड़ा थींदा आहिनि अद्वैत दर्शनवादी, जेके मञींदा आहिनि कि असां ऐं परमात्मा हिकु ई आहियूं स्वरूप सां।
अद्वैतवादी चइबो आहे उनखे, कि परमात्मा जो जेको तत्व आहे मुंहिंजे में बि उहो ई आहे, मां स्वरूप सां उहो ई आहियां। शरीर हटी वञे, अभिमान हटी वञे त असां मिली हिकु ई थी वेंदासीं। जीअं घट आकाश, रूम आकाश, मठ चइबो आहे न, तव्हां रूम सम्झो न, सम्झो रूम में मटको पियो आहे, मटके जे अंदरि जेका जॻह आहे उहा अलॻि आहे ऐं मटके जे ॿाहिरि जेका जॻह आहे सा अलॻि आहे। आकाश खाली जॻह, जीअं ई मटको टुटंदो त घट आकाश मठ आकाश सां मिली वेंदो, आहे हिकिड़ो ई। त अद्वैतवादी ईअं चवंदा आहिनि कि असां ऐं परमात्मा ईअं हिकु ई मिलियल आहियूं, इहो आहे ज्ञान। ॿियो आहे द्वैत, कि असां अलॻि आहियूं, परमात्मा अलॻि आहे। असां जीव आहियूं, उहो पर ब्रह्म परमात्मा आहे। असां ॾाढा सीमित आहियूं, थोड़ा आहियूं। असां इंसान आहियूं, मनुष्य आहियूं, हू भगवान आहे। इन खे चइबो आहे द्वैत, माना भक्तिअ जो मार्ग। मां दास, तूं मुंहिंजो स्वामी, तुम स्वामी हम दासा। अचो इहो ॻायूं। प्रभु जी तुम चंदन हम पानी, तुम चंदन हम पानी, पानी जाकी अंग अंग बास समानी, जाकी अंग अंग बास समानी। प्रभु जी तुम चंदन हम पानी, प्रभु जी तुम घन बन हम मोरा रे, तुम घन बन हम मोरा। प्रभु जी तुम घन बन हम मोरा रे, जैसे चितवत चंद्र चकोरा, जैसे चितवत चंद्र चकोरा। प्रभु जी तुम चंदन हम पानी, पानी जाकी अंग अंग बास समानी, जाकी अंग बास समानी। प्रभु जी तुम दीपक हम
सुहागा, जैसे सोन है मिलत सुहागा प्रभु जी, तुम चंदन हम पानी, के अंग अंग बास समानी, जाके अंग अंग प्रभु जी, तुम स्वामी हम दासा रे, स्वामी हम दासा, प्रभु जी तुम स्वामी हम दासा, ऐसी भक्ति करे रविदासा, ऐसी भक्ति करे रविदासा प्रभु जी तुम चंदन हम पानी, गम पसानी, पानी जाकी अंग अंग बास समानी, जाकी अंग अंग बास समानी, प्रभु जी तुम चंदन हम पानी, पानी तुम चंदन हम पानी, गम पानी तुम चंदन हम पानी। त हिकु इहो तरीक़ो आहे, इहो सिद्धांत आहे द्वैत जो, प्रेम जो, कि भाई असांखे नथो सम्झ में अचे अद्वैत छा, मां ब्रह्म आहियां, नथो अचे त ॿियो मार्ग आहे भक्तिअ जो मार्ग, तुम स्वामी हम दासा, ॿियो इहो मार्ग आहे। वरी हिकु टियों मार्ग बि अथव विच जो, उहो गुरु नानक बि उहो ई ॿुधायो आहे, उहो वरी इहो आहे विशिष्टाद्वैत, वो अद्वैत ही द्वैत ही विशिष्टाद्वैत, इन में वरी परमात्मा त निर्गुण आहे और परमात्मा निराकार आहे, पर उन जी भक्ति थी सघे थी। परमात्मा निराकार आहे, उन जो को रूप रंग न आहे, पर असां जीव आहियूं, असां उन जे बराबर कोन आहियूं, असां बूंद आहियूं, हो समुंड आहे, त असां उन निराकार जी भक्ति करे सघूं था। त हिन में ज्ञान बि शामिल आहे इन सिद्धांत में, ऐं भक्ति बि शामिल आहे, पर भक्ति हुअ वारी न, रविदास वारी या हुअ साकार वारी न। तुलसीदास चए थो कि परमात्मा निराकारा मञोसी, एक अनीय अरूप अनाम आहे। तुलसीदास पहिरीं तो चए मूंखे ख़बर आहे उहो हुआ, पर उहो भगतनि जे लाइ कॾहिं कॾहिं देह धारे करे बि ईंदो आहे। तेही धर देह चरित कृत नाना, उहो अची करे व्यवस्था ठाहे हली वेंदो आहे। भाई तव्हां फिल्म ॾिठी हूंदव मेरा नाम जोकर, उनमें डायरेक्टर कहिड़ो, राज कपूर, ऐं निर्माता कहिड़ो ख़बर अथव? डायरेक्टर त थियो निर्देशक, निर्माता जंहिं पैसो लॻायो हुजे उहो बि राज कपूर, ऐं एक्टर उनमें कहिड़ो, उहो बि राज कपूर। त हाणे जेको निर्माता आहे, जेको निर्देशक आहे, उहो अगरि हीरो बि ठहणु चाहे त हुनखे केरु मना कंदो, केरु रोकींदो? तहिड़ी तरह प्रभु परमात्मा अनीय आहे, अरूप आहे, परे आहे, अलॻि आहे, त
उहो अगरि अचणु चाहे किथे कंहिं अंश में अची करे देह धारे करे अचे त उनखे केरु रोकींदो? केरु तो चई सघे कि इहो पॉसिबल कान्हे? वो तो तू इहो तो चई कि परमात्मा वीचारो इहो कमु बसि नथो करे सघे। हू अगरि सभु कुझु करे सघे थो त इहो छो नथो करे सघे? तुलसीदास जो विश्वास आहे कि उहो जेको निर्गुण आहे, निराकार आहे, उहो देह बि धारे ईंदो आहे ऐं उनखे चइबो आहे अवतार। पोइ उनखे ॿिए तरीक़े सां हीअं बि चई सघिजे थो, सम्झायो वेंदो आहे कि भाई सॼो जगत जेको आहे परमात्मा ठाहियो। अच्छा, परमात्मा ठाही त पाण केॾां हलियो वियो? पाण हिन में समायल आहे। त समायल आहे त हेॾियूं बुरायूं थियूं थियनि संसार में, चोरी, डकैती, अपराध, उनजे हूंदे कीअं थो थी वञे? त जवाबु आहे कि उन स्वतंत्रता ॾिनी आहे सभिनीनि खे। स्वतंत्रता ॾिनी आहे त बुद्धि शुद्ध छो नथो करे सभिनीनि जी? त जवाबु कि भाई उन ऑटोमेटिकली छॾे ॾिनो आहे सभिनीनि खे कि तव्हां पंहिंजे हिसाब सां हलो। हू केवल उपस्थित आहे। तॾहिं बि अगरि बैलेंस बिगड़ी थो वञे, कॾहिं अत्याचार वधी थो वञे, अधर्म वधी थो वञे, पोइ त हुनखे कुझु चवणु खपे न। त पोइ जवाब थो अचे कि परमात्मा हिकु सिस्टम ठाहे करे हली वियो हो, पोइ वरी वापसि ईंदो आहे सिस्टम ठीकु करण जे लाइ। उनखे चइबो आहे अवतार। हू मतिलबु हली वियो हो, ईअं सम्झो आयो हो, सुठी सृष्टि ठाहियईं, कंप्यूटराइज्ड कयईं, प्रोग्रामिंग कयईं, पोइ हली वियो। पोइ जॾहिं गड़बड़ाइजी वियो कुझु, पोइ वरी ईंदो आहे ऐं पोइ ठीकु करे हलियो वेंदो आहे। उनखे चइबो आहे अवतार। तुलसीदास इहो ई थो चए, उहो अची सघे थो, का वॾी ॻाल्हि कान्हे। हू समर्थ आहे त छो नथो देह धारे सघे? उहे राम जे रूप में आयो, कृष्ण जे रूप में आयो, अनेक अवतार वठी उहो आयो। सो केवल भगतन हित लागी, परम कृपाल पर नत अनुरागी। हू इन करे बि ईंदो आहे कि ताकि भगत जेके सरल मार्ग चाहिनि था परमात्मा सां जुड़ण जो, उहे ॿियो कुझु न कनि, केवल उन अवतारी भगवान जूं लीलाऊं रुगो ॿुधनि, श्रवण कनि। सत्य जो श्रवण करणु, भगवान जो श्रवण करणु बि परमात्मा सां जोड़े छॾींदो आहे। तॾहिं त इहा महिमा आहे कथा जी कि जीअं ई असां भगवान जी कथा ॿुधंदा आहियूं, ॾाढो कुझु कमु भीतर थी वेंदो आहे। ॿिए कंहिंजी कथा ॿुधो त कुझु कोन थींदो आहे। ऐं हेॾनि सालनि खां कथाऊं छो थियूं परिवर्तन आणनि? छो त भगवान जो जिक्र आहे। अगरि भगवान अचे ई न धरतीअ ते त असां छा वर्णन कंदासीं, छा जिक्र कंदासीं, छा दरबारुनि में थींदो? जलेबी ठही वेंदी। उहो त हुननि जे लाइ ॾाढो सुठो आहे जलेबी जेके नास्तिक आहिनि। इहो सही थो ॿुधायांव। अॼु कंहिंसां ॻाल्हाइण थिए पियो ॿिए शहर में, उहो ॿुधाए पियो कि असांजे शहर में कोई बि संत या ॿाओ या टिकाणो या शिव जो मंदर इते माण्हुनि जी रुचि कान्हे, सिंधियुनि जी। त मां पुछियोमांसि जलेबियूं आहिनि या कान्हनि? जी हा, उहे आहिनि। त मां हिकु नओं निष्कर्ष कढियो आहे, जिते नास्तिक माण्हू रहंदा आहिनि, जलेबी उते हली वेंदी। शायदि उन्हनि जी मैचिंग आहे कुझु, सम्झा? जलेबियुनि जे वीचारनि में ऐं नास्तिक माण्हुनि जे वीचारनि में कुझु समानता आहे। जो उहे माण्हू शिव खे या कंहिं मंदर खे नथा मञनि, पर जलेबियुनि सां सहमत थी था वञनि, उन्हनि जे सत्संग में वञनि था। समानता इहा ई कि भगवान के मंदिर में कुछ नहीं है, घंट घड़ियाल है, तो खुश था थी वञनि नास्तिक कि या त असांजी भाषा आहे।
वरी चवन तू खुद सब कुछ है, तुम्हें जरूरत ही नहीं है। किटी पार्टी भी थी वञे, कॾहिं कॾहिं सीट भी मिली थी वञे, त लिखी छॾिजो जलेबियुनि खे हिकु नओं विशेषण मिलियो अथव कि नास्तिक वधाइनि पिया था ऐं ख़ुदि नास्तिक मत ई खणी हलनि पिया था पंथ। पर जंहिंखे सच में भगवान खे पाइणो आहे, सत्य खे पाइणो आहे, उन लाइ सरल मार्ग आहे कथा। ऐं कथा माना जेको भगवान देह धारे करे चरित्र कयो आहे, बस उनखे ॿुधण, उनजो श्रवण करण ई इन भवसागर खां पार करे छॾींदो। माण्हू जुड़ी वेंदो। उहा ई शइ मिलंदी जेका ज्ञानीअ खे मिली वेंदी आहे। बल्कि ज्ञानी भी, राजा जनक जो मिसाल खणो या शुकदेव जो, उहे भी कथा में ही आया। पोइ ज्ञानी हुअण खां पोइ भी उन्हनि खे कथा में ही रस मिलियो। उन्हनि इहो ई चयो कि कथा जहिड़ो आनंद ॿियो ज्ञान में भी कान्हे। त सो केवल भगतन हित लागी, परम कृपाल पर नत अनुरागी। जहीं जन पर ममता अति चोहू, कहीं करुणा कर कीन न कोहू। वो प्रभु परमात्मा दयालु आहे पंहिंजे भगतनि जे लाइ। ॾिसो केॾो बि माण्हू ज्ञानी थी वञे, अद्वैत में स्थित थी वञे, मान लो आहे मुश्किल, मान लो कोई सच में निश्चय उनजो अखंड ज्ञान आहे, तब भी परमात्मा अगर चाहे तो उनजो ध्यान, वो ज्ञान हटाए नथो सघे, भंग नथो करे सघे ऐं कंदो ई आहे। पर अगर कंहिंजो मन लॻी वियो कथा में, त भगवान उहो कॾहिं भंग कोन कंदो, वो कॾहिं कोन डिस्टर्ब कंदो। ज्ञानी जो त भंग थींदो ई रहंदो आहे। पोटो पोटी अची वञेसि न, दादी दादी खर्ची दो, छुटो ज्ञान, छुटो अखंड ज्ञान, ध्यान व्यान, वापसि अची वेंदी उते ई। त कॾहिं बि इहो भ्रम में न रहिजो कि हिकु दफ़ो अगर ज्ञान अची वियो त पोइ कोई टोड़े नथो सघे। उहो मुस्कुराईंदो आहे परमात्मा ओॾी महिल कि हल मां तो ॿुधाए तुंहिंजो अखंड ज्ञान। तुलसीदास चए थो असांखे हिन में ई, कथा में ई लिव जुड़ी थी वञे उन परमात्मा सां, जेको अनीय आहे, जेको अरूप आहे, जेको अनाम आहे, उनजो जेको लीला चरित्र आहे, उहो ॿुधी करे असां उन सां जुड़ी था वञूं। कीअं जोड़िया जीअड़ो जान बतो सां, कीअं जोड़िया कीअं सोरिया, कीअं सोरिया सिक जो सॻड़ो तो ॾांहुं, कीअं सोरिया कीअं जोड़िया। सतगुर मूंखे ॼाण दे, सतगुर मूंखे ॼाण दे, प्रीतम जी का पछाण दे, प्रीतम जी का पछाण दे, प्रीत करण जी ॼाण दे। सतगुर मूंखे ॼाण दे, प्रीतम जी का पछाण दे, प्रीत करण जी ॼाण दे। कीअं जोड़िया जीअड़ो जान
कीअं सोरिया सिक जो सगड़ो तो ॾाह कीअं सोरिया कीअं जोड़िया जग सां भी निभजी अचे जग सां भी निभजी अचे लीलावंतीअ सां रहजी अचे लीलावंतीअ सां रहजी अचे पर मच मोहब्बत जो भी मचे जग सां भी निभजी अचे लीलावंतीअ सां रहजी अचे पर मच मोहब्बत जो भी मचे कीअं जोड़िया जीअड़ो जान बदो सां कीअं जोड़िया कीअं सोरिया कीअं सोरिया सिक जो सगड़ो तो सां कीअं सोरिया कीअं जोड़िया बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।